अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गजाला अब्दो अया वाया फरहा औरंगजेब सब खबरें एक नज़र हेडलाइंस पे। सिंध के मुख्तलिफ इलाक़नि में बरसात जो सिलसिलो जारी। कराची, हैदराबाद, जामशोरो, शिकारपुर, ठट्टो, बदीन, उमरकोट, मातली, सिजावल, सिराणी, मीरपुर खास, टंडो अलायार, खैरपुर, सक्खर, रोड़ी, सालेपट, हिंगोरजा, तोशेरो फिरोज, मोरो, कंडियारो, फैजगंज, सांगड़, शहदादपुर, टंडो आदम, सरहाड़ी, शाहपुर, चाकर, नवाब शाह, सकरण, काजी अमन, गुपचाणी, टंडो जाम, सेवण, दादू, मेहड़, फरीदाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात जो विस्कारो। हेठि वारनि इलाइक़नि में पाणी भीजी वियो। बरसात जारी हुअण सबबि अक्सर इलाइक़नि में ॿोॾि वारी सूरतहाल। सिंध जे शहरी इलाइक़नि में अर्बन फ्लडिंग जो ख़दशो ज़ाहिर। काठोड़ वेझो पानी जे वहकिरे में लुढ़ी वियल कार हथ कार में सवार हिक ई घर जे 7 भातियुनि जो पतो पइजी न सघियो। हैदराबाद खां कराची वेंदड़ कार में ॿारनि समेत 7 ॼणा सवार हुआ। रेस्क्यू अमलदारनि जो चवणु आहे त पानी जे वहकिरे में ॿुॾी वियलनि जी ॻोल्हा कई पई वञे। ॾही शहर में 15 कलाकनि खां जारी बरसात तबाही मचाए छॾी। मुसलसल बरसात सबबि ॻोठ सैयद अहमद अली शाह में 3 ॻोठाणनि जा कचा घर किरी पट पइजी विया। तेज़ बरसात सबबि घर जी छित न हुजण करे थधि जी सट न सहंदे उमेद अली जमाली फौत थी वियो। सेठार जा वेझो ॻोठ छतन शाह बुखारी में बरसात सबबि पोहरियत जो घर रही पियो। नीगरी दबजी फौत। कंबर में बरसात सबबि मस्तोई पाड़े में 3 पोहरियतनि जा घर धमाके सां किरी पिया। हिक ॼणे जे ज़ख़्मी थियण जा इतला। जमपीर में मीटिंग स्टेशन वेझो खिवण किरण सबबि पोहरियत फौत थी वियो। शेख फिरकियो में तेज़ तूफ़ानी बरसात सबबि मुख़्तलिफ़ ॻोठनि में पोहरियतनि जा 20 खां मथे घर ड्रही पट। परीदनि में बि बरसात सबबि पोहरियत जो घर ड्रही पियो। थरपारकर जिले में मुसलसल जारी बरसात शहरनि खे ॿोड़े छॾियो। मिठी जी सिराण कॉलोनी, डीपलो, अलावाला चौक, तालके अस्पताल ऐं इस्लाम कोट जा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। वधीक इलाइक़ा पाणी हेठि अचण जो ख़तरो। ज़िले इंतिज़ामिया अलर्ट जारी करण बैदि ग़ाइब। ॿाराड़ियुनि में कचा घर ड्रही पट पइजी विया। रहवासी खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां सिंध में बरसातुनि जे नतीजे में थियल जानी ऐं माली नुक़सान ते ॾुख जो इज़हार कयो। वज़ीर आज़म पारां फ़ौरी तौर ते मुतासिर इलाइक़नि में इमदादी कार्रवायूं तेज़ करण जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चवे थो ॿोॾि वारी सूरतहाल में पहिरीं तरजीह मुतासिर माण्हुनि खे रेस्क्यू करे इमदाद ॾियणु आहे। मुतासिरनि खे फ़ौरी तौर ते 50,000 फ़ी कुटुंब फ़रहाम कयो वञे। मुतासिरनि खे खाद खुराक ऐं साफ़ पाणी जी फ़ौरी फ़रहामी यकीनी बणाई वञे। वज़ीर आज़म तरफ़ां मुल्क जे ॿियनि हिसनि में बि इम्कानी ॿोॾि खे मुंहुं ॾियण लाइ इदारनि खे हिदायतूं। सिंध में बरसात खां पोइ वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी हिदायत ते अॼु तालीमी इदारनि में मोकल जो ऐलान। सरकारी तोड़े ख़ानगी तालीमी इदारा अॼु बंदि रहंदा। कराची ऐं हैदराबाद जे तालीमी बोर्ड्स ऐं यूनिवर्सिटीज़ में रिथियल इम्तिहान मुलतवी। सिंधु दरिया में पाणी जे वहकिरनि में मुसलसल बाद। गुडू बैराज वटि विचोले दर्जे जी ॿोॾि डिक्लेयर। सखर बैराज वटि नंढी ॿोॾि बरक़रार। गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहकिरो 3,29,762। हेठां वहकिरो 3,29,762 क्यूसिक रिकॉर्ड। सखर बैराज वटि पाणी जो मथां वहकिरो 3,25,544। हेठां वहकिरो 3,22,044 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वटि पाणी जो मथां वहकिरो 1,76,806 ऐं हेठां वहकिरो 1,76,806 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। बलोचिस्तान में बरसातुनि ऐं ॿोड़ जी तबाही जो सिलसिलो जारी। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में वधीक 6 ॼणा फौतुनि जो अंगु 202 थी वियो। सॼे सूबे में 22,692 घर ड्रही पट थी विया। मुतासिर इलाइक़नि में हुकूमती रिलीफ ऑपरेशन जारी।
मौसमियात खाते जी सिंध ऐं बलोचिस्तान में सुभाणे ताईं तेज़ बरसात जारी रहण जी अॻकथी। ॾखण पंजाब ऐं KPK जे नदी नालनि में चाड़ जो ख़दशो। PTI सरबराह इमरान खान नाअहली रेफरेंस। इलेक्शन कमीशन जो PTI के दस्तावेज़ फरहाम करण जो हुकुम। इलेक्शन कमीशन तोशा खाना जा तोहफ़ा लिकाइण ते इमरान खान जी नाअहली लाइ दाख़िल रेफरेंस में PTI जे वकील के दस्तावेज़ फरहाम करण जो हुकुम ॾिने। केस जी ॿुधणी 22 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी। पिम्स अस्पताल इंतजामिया तहरीक इंसाफ जे अॻवान शहबाज़ गिल जे सिहत के तसली बख्श करार ॾेई छॾियो। गुज़िरियल ॾींहुं शहबाज़ गिल के अडियाला जेल मां मेडिकल चेकअप लाइ पिम्स अस्पताल जे ICU में मुंतक़िल कयो वियो हो। ज़रियनि जो चवणु आहे त रिपोर्ट्स अचण खां पोइ शहबाज़ गिल खे डिस्चार्ज करण या न करण बाबति फ़ैसिलो कयो वेंदो। फॉरेन फंडिंग केस में PTI जी दरख्वास्त ते ॿुधणी अॼु थींदी। वक़्ती चीफ जस्टिस जी सरबराही में 3 रुकनी लार्जर बेंच ॿुधणी कंदी। मुल्क में कोरोना वायरस विघे 2 मरीज़ फौत थी विया। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा 578 नवां केस रिपोर्ट। मुल्क अंदर कोरोना वायरस जी शरह 2.55% रही। आलमी वबा सबब 159 मरीज़नि जी हालत गणतीअ जोगी। कराची सुपर हाईवे काठोड़ पुल वटि ट्रैफिक हादसो 2 ॼणा फौत 3 ॼणा ज़ख़्मी। फौतियुनि में शहबाज़ ऐं मोहम्मद नईम शामिल। लाश अस्पताल मुंतक़िल।